अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे तनवीर अब्बासी, कुझु ॾेई वेंदासीं। ख़ाका, इंटरव्यू, मज़मून, इबियास, सफ़रनामू ऐं शाइरी। एंथोलॉजी मुरतब यूसुफ सिंधी। छापाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जामशोरो सिंध। छापो पहिरियों साल 2012 ईस्वी। किस्त 42 सफ़रनामो। तनवीर अब्बासीअ जे हिन सफ़रनामे पढ़ण खां पोइ ख़बर पवे थी त सफ़रनामो छा आहे ऐं कीअं लिखिजे। मां नथो सम्झां त सिंधीअ में इन्हीअ खां सुठो सफ़रनामो अॼु ताईं कंहिं लिखियो आहे। तारिक अशरफ ॾोरे ॾोरे ॾेह जे महाग तां वरितल। चंड ब टुकर सफ़रनामो। कसरम मां निकिरी ॿाहिरि आयासीं त साम्हूं मोती प्रकाश बाहूं खोले बीठो हो। मुसामान जे टालीअ खे ज़ोर सां परे धिको ॾिनो ऐं उछलायो, बाहूं खोले मोतीअ ॾांहुं डोड़ियुसि। असां ॿिन्हिनि जा सीना मिली विया। हिक ॿिए जे बख में हिक ॿिए जे दिलि जी धड़कन ऐं साह जी अचु वञु समाइजी वई। ईअं लॻो ॼण 2 सालनि खां पोइ मुंहिंजो रूह ॻोढ़नि सां वज़ू करे अछो उजरो ऐं पाक थी पियो हुजे। उहो भाकुर अहिड़ो हो जो दिलि न पिए चाहियो त ख़तमु थिए। मां आलिन अखियुनि ऐं धुंधली थियल नज़र सां मोतीअ जे पुठियां हिकु सबा जो निमाणो सांवरो ऐं सन्हो शख़्स बीठल ॾिठो, जंहिंजे अखियुनि में उकीर हुई। मूंखे पक थी त हू नारायण श्याम आहे। नारायण श्याम असांजे दौर जो महाकवि। मूंखे लॻो त हू बि मूंखे पंहिंजे भाकुर में आणण लाइ बेताब आहे। पर मोतीअ खे ॿाहुनि मां कीअं कढां ऐं मोतीअ जे भाकुर मां कीअं निकिरां। वरी सोचियुमि, श्याम खे भाकुर में कीअं वठां। हयातीअ में पहिरियों दफ़ो मूं पाण खे अणपूरो महसूसु कयो। ईअं भायमि त जेकर मूंखे 4 ॿाहूं ऐं 2 जिस्म हुजनि हा त मां मोती ऐं श्याम ॿिन्हिनि खे हिक ई वक़्तु भाकुर में आणे सघां। मोतीअ भाकुर में सुॾका भरिया। मुंहिंजूं अखियूं वधीक आलियूं थी वयूं। श्याम जी तस्वीर धुंधली थी वई। उते मूंखे श्याम जो ई हिकु शहर यादि आयो। रहंदियूं अखियूं त कीन रोअण खां सवा कॾहिं, पर लुढ़क रोके साफ़ बि ॾिसंदियूं न छा कॾहिं। अलाए केतिरीअ देरि खां पोइ न चाहण जे बावजूद बि उहो डिघो भाकुर ख़तमु थियो। यकदमि श्याम ॿाहूं खोलियूं। मूं पुछियो, नारायण श्याम? ऐं श्याम जवाबु ॾियण खां अॻु ऐं मां संदसि जवाब जे इंतज़ारु करण खां सवाइ हिक ॿिए जे भाकुर में अची वियासीं। मुंहिंजी बेवकूफ़ीअ वारे सवाल जो जवाबु श्याम जो भिकुड़ियल भाकुर हो। ॼण चई रहियो हुजे, हा तनवीर, मां श्याम आहियां, न त ॿियो भला केरु तोखे एॾे कुर्ब मां भाकुर पाईंदो। ॻोढ़ा सुॾका गिराटड़ियूं सभु भरल मिल। ईअं लॻो ॼण मुंहिंजो ई विछड़ियल हिसो मूंसां मिलियो हुजे। ॼण 2 टुकर थियल चंड जा टुकड़ा हिक वार मिली विया हुजनि ऐं पूर नमासीअ जो चंड चमकी उथियो हुजे। उन भाकुर में सुकून हो ऐं उन रोअण में आनंद जी। मूंखां को पुछे त कॾहिं रोअण में आनंद मिलियो अथई त मां चवंदुसि त हा, विछड़ प्यारनि खे यादि करे या उन्हनि सां मिलण वक़्तु रोअण में आनंद मिलंदो आहे। इल्ताफ़ खे यादि कंदे या श्याम मोतीअ ऐं कला सां मिलण या मोकिलाइण वक़्त में आनंद मिलंदो आहे। 40 सालनि जो विछोड़ो, काश ई भाकुर बि 40 साल हले हा। पर दुबईअ लाइ रुगो हफ़्ते जी वीज़ा हुई। उहो ॿियो डिघो भाकुर बि न चाहींदे बि ख़तमु करिणो पियो। भाकुर ख़तमु करे मूं श्याम जा पेर छुया ऐं हथु चुमियो। हू हथु जंहिंसां हिन पाक मासूम ऐं प्यारा ऐं सुहिणा शेर लिखिया आहिनि। जॾहिं मोती ऐं मोहन गेहाणी पहिरियों दफ़ो कराचीअ में मिलिया हुआ त खेनि चयो हुयुमि त मुंहिंजे पारां नारायण श्याम जा हथ चुमिजो। उहा मुंहिंजी तमन्ना हुई त मां संदसि हथ चुमां ऐं अॼु दुबईअ में मुंहिंजो उहो सुपिनो साबियां थियो। मुंहिंजे पंहिंजे ई शहर वांगुरु सभु को सपना माणे साबियां माणे को उहो सपनो न हो, पर साबियां हुई त दुबई एयरपोर्ट ते मोती प्रकाश ऐं नारायण श्याम मुंहिंजे भाकुर में हुआ। उहा साबियां सपने खां बि वधीक हसीन हुई। कमर ॾे ॾिठुमि, उन जे गलनि ते ॻोढ़ा पे टिमकिया। संदसि चप लुॾी रहिया हुआ ऐं खाॾी ॾकी रही हुई। संदसि ॻोढ़नि में ख़ुलूस ऐं प्यार जी जोति हुई। मोती आयल दोस्तनि सां वाक़फ़ियत शुरू कराई। मोहन गेहाणी मोतीअ सां गॾु 1984 ईस्वी में कराची आयो हो। सुञातो मांसि, हक़ीक़त पसंदि, कुर्बाइतो, सिंध जो आशिक़। गोप कुमल
होशियार अखियूं, सवा जी सूरत, नरम लहजो, भरियल बुत। गोवर्धन शर्मा सांवरो, पूरो पुनो बुत, निमाणो निहठो। अता सिंधी डिघो सन्हड़ो कुर्बाइतो। सिंध में अॻे बि हिकु दफ़ो मुलाक़ात थियल हुई। सभिनी वटि उकीर जा अंबार हुआ। हिक हिक जी दिलि प्यार सां टिमटार हुई। हिक हिक जे भाकुर में अलॻि अहसासु हो। जीअं मुख़्तलिफ़ गुलनि जे रंगनि ऐं सुरहाण में धार धार लुत्फ़ हूंदो आहे, तीअं हिननि दोस्तनि मां हर हिक जे भाकुर में उकीर जो अलॻि लहजो हो। पर हर हिक जे भाकुर में मूं ईअं महसूसु कयो ॼण संदसि दिलि संदसि सीने मां निकिरी अची मुंहिंजे दिलि खे छुयो आहे। मूं अखियूं खणी आसमान ॾांहुं ॾिठो, सिजु लही चुको हो। मेरां जी सांझीअ में दुबईअ जूं इमारतूं पाछोलनि जा लॻी रहियूं हुयूं, जिन में बतियुनि जूं रोशनियूं धड़की रहियूं हुयूं। बहार जी थधिड़ी हवा जा झूटा लॻी रहिया हुआ। उहा 1 मार्च 1986 ईस्वीअ जी शाम हुई। दुबईअ ते बहार आयो हो। मूं कार में वेहंदे मोतीअ ऐं श्याम खे चयो, हूअं बहार में गुल टिणंदा आहिनि, हिन बहार में असां जूं दिलियूं टिड़ियूं आहिनि। कार स्टार्ट थी। मूं दरीअ मां ॿाहिरि निहारियो। सांझीअ जे रोशनीअ में एयरपोर्ट जे साम्हूं हिकु वॾी जदीद तर्ज़ तामीर ते ठहियल शानदार मस्जिद जो पाछोलो साइनाइट नज़र आयो। कार अॻिते वधी, पाछोलो पोइते वञणु लॻो। असां अॻिते वधंदा वियासीं। होटल जी लिफ्ट में मूं श्याम जी सुगंध महसूसु कई। मूंखे संदसि ई हिकु शहर यादि अची वियो, जेको मूं सभिनी खे ॿुधायो। फ़क़ति वास चंदन जो कमरे में हो, मिलण आऊं आयो हुयुसि श्याम सां। होटल में पहुतासीं त कला बि अची वई। कला जंहिं वटि उकीर जा अंबार आहिनि, कुर्ब जा कोट आहिनि, नाज़ुक दिलि वारी, ॻाल्हि ॻाल्हि ते जुबो ईंदुसि। ॾखिणी नफ़ीस टाकई मोतीअ लाइ ईअं छा चवां, का तशबीह नथी सुझे। ॼण मूं लाइ कमर कमर ऐं हू मिलियूं, ॼण विछड़ियल सॻियूं भेनर। होटल में पहुची सभ खां अवल कमर नारायण श्याम खे अजरक ऐं सिंधी टोपी पाराई। सिंध मां आंदल उन सिक ऐं सनेह जी सूखिड़ियुनि हिन शाइर जी नाज़ुक दिलि खे भिॼाए छॾियो। दोस्तनि ताड़ियुनि जा फ़ाका कया। संदसि अखियुनि में लुड़क तरी आया। चांहि पी सभिनी दोस्तनि मोकिलायो। राति जी मानी मोतीअ वटि हुई। हिन चयो त थोरी देरि आराम करे थकु भञी वठो, पोइ हू असांखे मानीअ लाइ वठण ईंदा। आराम कहिड़ो, थकु त थियो ई कोन हो। दोस्तनि यारनि सां मिलण जे शौक़ वारे सफ़र में थकु थींदो आहे छा? उन्हनि सां कचहरियुनि करण में ई त आराम मिलंदो आहे। हथ मुंहुं धोई तयारु थियासीं त मोतीअ जन बि अची पहुता। मोतीअ जो घर होटल खां कुझु क़दमनि जे मुफ़ासिले ते हो। संदसि घर जे दर ते पहुची मूं सोचियो त मां केॾो न बदबख़्त आहियां जो मोती, कला ऐं मोहन गेहाणी सिंध आया त मां ॾाढी सिक जे बावजूद बि खेनि पंहिंजे घर में न आणे सघियुसि ऐं मोती मूंखे पंहिंजे घर वठी आयो। मूं सोचियो घटि में घटि उन ॻाल्हि में त हू मूंखां गोए खणी वियो। मोतीअ वारनि खे रुॻो कराचीअ जी वीज़ा हुई, उन करे हू ख़ैरपुर न पिए अची सघिया। मोतीअ जो घर कुर्ब जो क़ैद, मोहबत जी माड़ी, कला जी सिक ऐं मोतीअ जी मुर्क, ॿिन्ही में सच जो झरको, ख़ुलूस जो चमको। जिते ॿई गॾु हुजनि उते मजाल आहे कंहिंखे जो होश में रहे। घर साफ़ सुथरो सींगारियल, पर अहिड़ा घर लखें किरोड़े, पर उन सभिनी घरनि मां मोतीअ जी महक ऐं कला जो कुर्ब फ़क़ति उन ई दुबई वारे घर में आहे। अहिड़ो ॿियो घर सॼी दुनिया में ॻोल्हियो न लभंदो, जिते मूं ऐं कमर लाइ अहिड़ी पंहिंज पाई ऐं कुर्ब मिले। मोतीअ जी लाइब्रेरी ॾिसी अजब लॻो। सिंध में छपियल हर आम सिंधी किताब उते मौजूदु हो। मूं मोतीअ खे चयो, तो हिते सॼी सिंध खे जमो कयो आहे? मिठीअ मुर्क सां वराणियाई, अञा ॿिया घणा किताब हिंदुस्तान में पिया आहिनि। उते नंढड़ो मुशाइरो बि थियो। दुबईअ जी सरज़मीन ते सिंधी मुशाइरो दोस्तनि सां सरसरी तारीफ़ त एयरपोर्ट ते थियो हो। हिते उन्हनि सां वधीक गहरी वाक़फ़ियत ऐं वेझड़ाई थी। नारायण श्याम जा नवां ऐं निकोर गज़ल ॿुधासीं। नारायण श्याम जंहिंजी शाइरी नंढपण खां मुंहिंजे मन में इंटलठ रेखा जियां रंगीनियूं फैलाईंदी रही आहे। श्याम धीमे सबाजे आवाज़ में पढ़ंदो वियो, लूंहं लूंहं खे छुहंदो वियो। शाइरी छा हुई, न ठा न ठू, न लफ़्ज़ी जादूगिरी, न वठ पकड़, रुगो ख़ुलूस वारा सादा सुदा सबा जा जज़्बा, रोज़मर्रा जी ज़िंदगीअ जा अक्स। श्याम जो हिकु मजमू आहे, आछींदे लॼ मरा। मूं चयो त श्याम जी
तो अहिड़ा अनमोल शहर आछींदे लॼ थो मरी त ॿियनि खे त पंहिंजा शहर आछींदे ॿुॾी मरणु खपे। उन महफ़िल में ख़बर पई त मासूम मोहांडनि वारो गोप केॾो न विटी आहे, केॾो न हाज़िर जवाब आहे, ॻाल्हाईंदो आहिस्ते आहिस्ते नरम ऐं मासूम लहजे में, ॼण को ॿार थो ॻाल्हाए, पर हणंदो अहिड़ी संदाए थी जो चवणो पवंदो ॾाढी लॻी। मूंखे चयो त तूं हितां जो रशीद भट्टी आहीं, पर रशीद भट्टीअ ऐं गोप में हिकु फ़र्क़ु आहे। रशीद भट्टीअ जे तंज़ में मासूमियत खां वधीक जारियत आहे ऐं गोप जे तंज़ में जारियत खां वधीक मासूमियत। अलाए घणो वक़्तु थियो, अलाए केतिरे वॻे उहा महफ़िल ख़तमु थी ऐं मोती मूंखे कमर ऐं शाम खे होटल ते छॾे आयो। यारनि जो कुर्ब ज़मान ऐं मकान जा लीका ख़तमु करे छॾींदो आहे। उन करे दुबईअ में मूं वाच ॾिसण जी आदत छॾे ॾिनी। ॿिए ॾींहुं सुबुह जो दर ते खड़को थियो, मूं दर खोलियो त साम्हूं नारायण श्याम बीठो। मूंखे हू पंहिंजे कमरे में वठी आयो। मुंहिंजे ऐं श्याम जे कमरे जे विच में हिकु ॿियो कमिरो हो। मुंहिंजो कमिरो हो 412 त श्याम जो 410। कमरे में पहुची चयाईं, तूं मुंहिंजी एॾी तारीफ़ न कंदो कर, तूं मुंहिंजी तारीफ़ थो करीं त मां लॼी थो थियां। रातो की महफ़िल में मूं श्याम जे शाइरीअ खे सारायो, पर उन में को बि वधाउ कोन कयो हुअमि। उन करे चयोमांसि, श्याम, मूं सॼी उमिरि में कंहिंजी बि अजाई तारीफ़ न कई आहे। मूं जेकी कुझु चयो आहे उहो मुंहिंजी ईमानदारीअ वारी राय ते ॿधल आहे। चयाईं, तॾहिं बि सुठो नथो लॻे त मुंहिंजे मुंहं ते मुंहिंजी तारीफ़ थिए। मूं चयो, चङो, आईंदा ख़्यालु रखंदुसि, पर पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कंदुसि। श्याम, जे तूं ऐं मां हिक ॿिए खे इज़हार जी आज़ादी न ॾींदासीं त पोइ ॿियनि ते कहिड़ी मयार। सुबुह जो जेसीं ताईं ॿाहिरि निकिरूं, मूं श्याम खां संदसि गज़ल ॿुधणु शुरू कया। श्याम जे शहरनि जी चूंड करणु मुश्किल आहे। संदसि नज़म, वाई या गज़ल जो हर शेर अहम हूंदो आहे। उन में कंहिं न कंहिं नए जज़्बे जो इज़हार हूंदो आहे या कंहिं नए जज़्बे या टाणे सिचुएशन जी खोजना। श्याम पढ़ंदो रहियो, मां ॿुधंदो रहियुसि। उन विच में कला ऐं कमर बि अची वियूं। कला श्याम खे संदसि माज़ीअ जे ऊन्हाइनि में वठी वेई ऐं खांसि संदसि अवाइली हयातीअ जे बारे में सवाल पुछणु शुरू कयाईं। श्याम ॿुधायो त संदसि शाइराणीअ तरबियत में हाजी महमूद ख़ादिम लाड़काणे वारे ऐं डॉक्टर हरूमल सदार निगाणीअ ख़ादिम जो हथु हो। उन खां सवाइ मौलवी मोहम्मद आकिल आकिली ऐं प्रोफेसर लेखराज अज़ीज़ जी फैज़ भरियुनि सोहबतुनि मां पिणु घणो कुझु हासिलु कयाईं। श्याम ॿुधायो त हू असुल खाई कासिम नौशर फ़ैरोज़ जे वेझो जो आहे। मूं कमर खे चयो, कमर, श्याम त तुंहिंजो ॻोठाई आहे ऐं हमीद सिंधीअ जो पाड़ेसिरी। कमर जो अबाणो ॻोठु खाई राहू आहे। श्याम वरी गज़ल पढ़णु शुरू कया। पढ़ंदे पढ़ंदे जॾहिं हिन शहर ते पहुतो त आवाज़ ॻोरो थी भरिजी आयुसि ऐं अखियुनि मां टिम टिम ॻोड़ा टिमण लॻसि। अलाए कहिड़ी घड़ीअ उन मां श्याम निकितासीं, वतन वरण त छा सरहद ॾिसण नसीब न थी। सुॾका भरींदे मूंखे खणी भाकुर विधाईं। मूं बि खणी खेसि गिराटड़ी पाती। पोइ ॿिन्हिनि जा सुॾका हुआ, ॻोड़ा हुआ, कमर ऐं कला जूं ओछगारूं हुयूं ऐं उन खां पोइ चुमियूं। श्याम सुॾकंदे मूंखे चयो, असांखे पेरनि हेठां ज़मीन न आहे। मूं श्याम खे चयो, श्याम, जे असां वटि ज़मीन आहे त उन ते पेर रखणु नथा ॾियनि। थोरीअ देरि खां पोइ गोप कुमल ऐं वासदेव मोही बि पहुची विया। शहर जे चकर हणण जो प्रोग्राम हो। हलण खां अॻु में गोप पुछियो, राणीपुर कहिड़े हाल में आहे? मूं यकदमि चयो, तूं राणीपुर जो आहीं छा? मां सोभेदेरे जो आहियां, राणीपुर खां 7 मील परे। पोइ मूंखे ॿुधायो त राणीपुर हाणे नंढड़े ॻोठ मां फिरी चङो भलो तिजारती शहर बणिजी वई आहे। गोप चयो, मूं न ॾिठी आहे। माइट मुंहिंजे ॼमण खां अॻु में ई उतां लॾे आया। तॾहिं बि पाण खे राणीपुर जो सम्झंदो आहियां। राणीपुर ॾिसण जो ॾाढो शौक़ु अथमि। मूं कमर खे चयो, तोखे तुंहिंजो ॻोठाई श्याम मिली वियो त मूंखे मुंहिंजो ॻोठाई गोप मिली वियो। गोप खे चयुमि, मां तोखे राणीपुर ज़रूरु ॾेखारींदुसि। कमरे खां ॿाहिरि निकितासीं त विरांडे में होटल जे भिते उठनि ऐं शिकरनि जूं तस्वीरूं फ्रेमनि में टंगियल नज़र आयूं। बिल्कुलु ईअं जीअं असां वटि वॾियुनि होटलुनि में ख़ूबसूरत औरतुनि ऐं सुहिणनि निज़ारनि जूं तस्वीरूं लॻियल हूंदियूं आहिनि। मूंखे हिन मुल्क जे माण्हुनि जे ज़ौक़ ते अजब लॻो। शहर मां जॾहिं डॉलर मटाए इमारतुनि जा
दरहम वरितासीं त उन्हनि नोटनि ते बि शिकिरनि जूं तस्वीरूं हुयूं। दुबई जो सॼो शहर जदीद आहे। लंदन, पेरिस ऐं रोम में जदीद सां गॾु क़दीम इमारतूं पिणु आहिनि, पर हिते का क़दीम इमारत ॻोल्हण सां बि न लभे। 12 ॾींहंनि जे रण में मुश्किल सां हिकु बि क़दीम अरबी तर्ज़ जूं जायूं नज़र आयूं, जेके पिणु मुंहनि गेहाणी असांखे ॻोल्हे ॾेखारियूं। सॼो शहर जदीद आहे। घण माड़ इमारतुनि वारो मस्जिदूं जेके बुलंद ऐं हशमत वारियूं हुयूं, रिवायती मशरिकी तर्ज़ ते अॼियल आहिनि, पर उन्हनि में बि फ़ने तामीर जे ख़्याल खां का जिदत ज़रूरु आहे। नयुनि अॼियल इमारतुनि में बि किथे किथे वंग या गुंबज़ जो तासुरु ॾिनो वियो आहे। सुपर मार्केट, दुकान, रेस्टोरेंट, होटलूं, क्लबूं, रस्ता, चौक, उन्हनि ते रखियल छबर, ॿूटा ऐं गुल सभु जदीद यूरोपी तर्ज़ जा। ट्रैफ़िक ॾाढी मुनज़म, को प्यादो रस्तो पार करे त ॿिन्हिनि पासे ट्रैफ़िक बीहजी वञे। ख़ासि करे औरत जो उन ॾस में वॾो एतिरा। औरत हथ ॾिनूं त सभु मोटर गाॾियूं सख़्ते में अची वेंदियूं ऐं बीठियूं हूंदियूं जेसीं ताईं उहो रस्तो पार न करे। दुबईअ में मूंखे गाॾियुनि जा उहे मेक नज़र आया जेके विरहाङे खां अॻु कराचीअ में ॾिठा हुअमि ऐं वरी गुम थी विया ऐं विरले नज़र ईंदा आहिनि। वॾियूं शानदार गाॾियूं, बेवक, बांटेक, डाज, मर्करी, शेवरलेट, पेट्रोल सस्तो आहे, उन करे उहे पेट्रोल पीअंदड़ गाॾियूं रखी सघनि था। मर्सिडीज़ त एतिरियूं जो काथो ई कोन। असांजे मुल्क में एतिरा उठ बि न हूंदा जेतिरियूं मर्सिडीज़ हिते आहिनि। 12 ॾींहंनि में इमारतुनि में मुश्किल सां 5-8 उठ नज़र आया। नंढे हूंदे अरबी मैट्रिक ताईं पढ़ी हुयमि। ख़्याल ई ख़्याल में लफ़्ज़ ऐं सीगा पे यादि कयमि जो भायमि त इमारतुनि में अरबी ॻाल्हाइणी पवंदी। तज़रबान जा सीगा पे वरजायमि, पर अजब लॻो हिते अरबी त परे रही अंग्रेज़ी ऐं उर्दू ॻाल्हाइण जी बि घटि ज़रूरत पई। सिंधीअ मां ई कमु निकिरी वियो। दुबई शहर जो कारोबार ई सिंधी हिंदूअ जे हथ में आहे। दुकान ते चढ़ त मालिक सिंधी, सेल्समैन या सेल्स गर्ल सिंधी, आयल ग्राहक घणो करे सिंधी, रस्ते ते मर्द ऐं औरतूं पाण में सिंधी ॻाल्हाईंदा वञनि। रुगो टैक्सीअ वारा ऐं मज़दूर पठाण। ॾाढो जाचण बाद बि कंहिं गाॾीअ में डेंट पियल नज़र न आयो। गोप ॿुधायो त हिते डेंट ईअं को बि मिस्त्री न कढंदो जेसीं ताईं खेसि पुलिस जो सर्टिफिकेट न ॾिजे। पुलिस एक्सीडेंट जी पूरी जांच करे पोइ सर्टिफिकेट ॾींदी आहे। जे डेंट पियल गाॾी पुलिस जी नज़र अची वञे त कढ लॻी वञी सोघो कनिसि ऐं पूरी जांच करे पोइ या सज़ा ॾियनि या असली ॾोहारीअ खे ॻोल्हे लहनि। गोप, मोही, मां शाम कमर आहिस्ते आहिस्ते घुमंदा पिए हलियासीं। हिन अरब मुल्क में अरब ख़ाल ख़ाल पिए नज़र आया। अरबियाणियूं कारियुनि चादरुनि सां मुंहं ते चमड़े जा नकाब लॻाए पे घुमियूं। जन सां संदन खाॾी ऐं नक ढकियल हुआ ऐं अखियूं नज़र पे आयूं। नक वटां उहो नकाब चोंबियारो हो। मूंखे उन निकाब में उहे अरबियाणियूं अकाबनि वांगुरु नज़र आयूं। के अरबियाणियूं सफ़ा मुंहुं ढकीनि त के सफ़ा मॉडर्न, वार कटियल, स्कर्ट या जीन्स में। दुबई जो शहर नंढो, सॼो पंधु घुमी वठिजे, पर साफ़ सुथरो, जदीद। हली हली थकासीं त चांहि जी ज़रूरत थी। साम्हूं हिकु कैफ़े हुई, नालो हुउसि उमर ख़याम। मूं सोचियो त उन कैफ़े में रिवायती उमर ख़याम जी रुबाईअ जहिड़ो सुहिणो साकी सराईअ मां सागर भरे पियारींदो, पर अंदरि घिड़ियासीं त न साकी, न सराई, न जाम। हिकु नंढे कद वारो सांवरो मलबारी काउंटर ते वेठो हो ऐं अहिड़े ई रंग रोशन वारो बैरो ऑर्डर वठी रहियो हुयो। मूं शाम खे चयो, हिन कैफ़े ते पंहिंजो नालो पढ़ी उमर ख़याम जे रूह खे केॾी न तकलीफ़ थी हूंदी। उन होटल जी चांहि पीअण सां वरी नंढपण यादि अची वियो। 40 साल अॻु, विरहाङे खां अॻु वारी कराचीअ में अहिड़ियूं मलबारी होटलूं हूंदियूं हुयूं जिते अहिड़ी चांहि मिलंदी हुई। घाटी, कड़क, घणी कड़ियल, हिकु मख़सूस ज़ाइके ऐं ख़ुशबू वारी चांहि। ख्वाब में बि न हो त अहिड़ी चांहि वरी मिलंदी जेका 40 साल अॻु पीती हुयमि। ॿाहिरि निकितासीं त रस्ते ते पब्लिक टेलीफोन हुई, उन ते लिखियल हो हातिफ़। श्याम चयो, अचो त हिन खां तारीख़ क़ता तारीख़ पुछूं। सिंध में अक्सर क़ता तारीख़ुनि में तोड़े फ़ारसीअ जे पुराणनि क़ता तारीख़ुनि में लिखियो वेंदो हो त हातिफ़ खां तारीख़ पुछीसीं ऐं उन हीउ ॿुधायो रोज़ कमर जे, मुंहिंजे ऐं श्याम जी मंझंदि जी मानी मोतीअ जे घर हूंदी हुई। मोतीअ जो स्कूल 2 शिफ्टूं आहे।
शाम जो 7 ताईं उते हूंदो हो, पर मंझंदि जो मानी खाइण लाइ असां कुर्ब जी कचहरी ख़ातिर घर ईंदो हो। 7 वॻे शाम जो वांदो 7 बजे शाम 7 वॻे शाम जो वांदो थी रोज़ अध राति खां बि देरि ताईं असां कुर्ब वंडींदो हो। मानीअ जो वक़्तु थियो, मां कमर ऐं शाम मोतीअ जे घर वियासीं। मोतीअ जे घर वारी लिफ्ट उभरी आहे, ॾाढी तकड़ी लिफ्ट बीठी, दर खुलियो, तकड़ में न निकितऊं त ठक दर बंदि। उन करे या दरवाज़ो हथ सां झले खोलियो रखिणो पवे या बटण दॿाए रखिणो पवे। जेसि ताईं सभु हमरा लिफ्ट मां निकिरी बीहनि। उन लिफ्ट मां निकिरी मोतीअ जे घर जे दर वारी घंटीअ जो बटण दॿायोसीं त बिना देरि दर खुली पियो। मिठीअ मुर्क सां मोती ॿाहूं खोले आज्ञा लाइ बीठो। जेसि ताईं कला मानी लॻाई, मोती जूस ऐं बियर खणी आयो। मिनी कचहरी उन खां पोइ कला जे हथ जो ठहियल कला जी कुर्ब जी सुरहाण ऐं ख़ुलूस जे ज़ाइके वारो खाधो। अलाए छो औरत में माता पणीअ जो अंसर वधीक आहे। कला घड़ीअ घड़ीअ प्लेट वधाए चवे, तनवीर ही खा, कमर ही त चखी ॾिस। श्याम खे चवे, दादा तव्हीं ही त खाई ॾिसो। श्याम वेशनू आहे, मच्छी मांस खां त परे पर बेदो बि न खाए, शराब बि न पीए। मां ऐं कमर सिंध में गोश्त मच्छियूं खाई थका हुआसीं। उन करे कला खे चयोसीं त असां राति जो दोस्तनि जी दावतुनि में घणो कुझु खाऊं था, उन करे मंझंदि जी मानी असां लाइ बि वेशनू ठाहे। ऐं उन वेशनू खाधे जी लज़त जंहिंमें कला जी कुर्ब जी ख़ुशबू ऐं ख़ुलूस जो ज़ाइको हो, असांखे सॼी उमिरि न विसरंदी। मोती मंझंदि जी मानीअ ते चयो, अॼु शाम शारजिया जो प्रोग्राम आहे, थोरो आराम करे वठो, शाम जो 5 वॻे निकिरंदासीं। मां कमर ऐं श्याम मोटी होटल आयासीं ऐं थोरी देरि आराम कयोसीं। शाम जो सभु दोस्त पहुची विया, मोहन गेहाणी, गोप कुमल ऐं वासदेव मोही। 2 गाॾियुनि में शारजा रवाना थी वियासीं। उते मुंहिंजो माचिस ख़तमु थी वियो। सभिनी दोस्तनि में हिकु वासदेव मोही छेकू सिमुकर हो, सो मुंहिंजे लाइ ज़रूरत थी पियो ऐं नज़रिया ज़रूरत हेठि मूं खेसि पाण सां गॾु विहारियो। पोइ मुंहिंजो पाइप ऐं हुन जो सिगरेट साॻिए ई लाइटर सां दुखंदा रहिया, ॼण असां ॿई बाहि भाई थी वियासीं। गोप रस्तो ॾेखारण लाइ पंहिंजी गाॾीअ में अॻियां थियो। मां मोती श्याम ऐं मोही मोतीअ जी गाॾीअ में संदसि पुठियां हलियासीं। गोप चकर ॾींदो, गोइयूं खाईंदो फिरी अची साॻीअ जाइ ते पहुचे। 2-3 दफ़ा ईअं कयाईं। मोतीअ चयो त रस्तो भुलिजी वियो आहे। इशारा ॾेई बीहारे पुछियाईंसि त चयाईं, तनवीर वारनि खे कुझु शहर जो चकर त हणायां। गोप में सभु आदतूं रशीद भट्टीअ वारियूं। रशीद भट्टीअ खे बि जॾहिं गाइड कबो त उबता सुबता चकर ॾियारींदो। शाहराऊं, वेकिरियूं, लसियूं ऐं आरामदेह कार खे लोॾो ई न अचे। ॿिन्ही पासे भरपट, किथे किथे महलातनि जहिड़ा बंगला, न त वीरानी। ट्रैफिक तमामु मुनज़म। पहिरीं शारजा एयरपोर्ट जी इमारत ॾिठीसीं, परे खां महल जी ॾेख थी ॾिनई। गोल गुंबद, उन जे हेठां वंगनि सां झालर वांगुरु शेड, क़दीम अरबी ऐं जदीद फ़न तामीर जो ख़ूबसूरत मेलाप। कार पार्किंग वटि तमामु वॾियूं छॿरूं ऐं वण हुआ। छपरनि ते डियोडोना लॻल हुई। असां वटि डियोडोना खे कतरे, भितियूं या गोला ठाहींदा आहिनि, पर हिते डियोडोना खे तराशे हिननि पंहिंजी सकाफ़त जो इज़हार कयो। गोल, अधु गोल ऐं बेज़वी गुंबज़, मखरूती गुंबज़। अंदरि घिड़ियासीं त लॻो त एयरपोर्ट जी इमारत न आहे, पर महल आहे। रोशनियुनि जूं झालरूं अखियुनि में चुभण बदिरां अखियुनि खे तरावत ॾियणु। गोल हाल जे विच में हिकु शाही फुआरो, उन में रोशनियूं, रंग बिरंगी रोशनियूं ऐं पाणी। ॿिन्हिनि जो गॾियल वकिरो ईअं लॻे त पाणी ऐं रोशनियूं रिलमिल थी मथे चढ़ी हेठि थियूं किरनि। पाणीअ जी रोशन ऐं रंगीन धारा। मूंखे उते नारायण श्याम जे हिकु शहरी मजमूए जो नालो यादि अची वियो, रंगरती लहर। अहिड़ीअ रंगरती लहर मूं ऐं हुन जी ख़ालिक जी मौजूदगीअ में ॾिठी। गोप घड़ी घड़ीअ मोहीअ खे पियो चयो, मोही अॼु तूं न ॻाल्हाए, अॼु तुंहिंजो बर्थडे आहे, तूं अञा अॼु ॼाओ आहीं। थोरी देरि एयरपोर्ट जो नज़ारो करे शारजा शहर घुमणु निकितासीं। शहर में 2 नवां ठहियल सुपर मार्केट ॾिसण लाइक़ु हुआ। मोहीअ उन्हनि खे इंजणियूं पियो चयो,
जॾहिं उते पहुतासीं त परे खां उन्हनि जो ख़ाको आउटलाइन बराबरि बाफ़ वारनि कारियुनि इंजणुनि जहिड़ो हुयो, पर अंदरि घिड़ियासीं त बाहि ई अची वई। लंदन जा मशहूरु शॉपिंग सेंटर ॾिठा हुआसीं, इहे उन्हनि खां वधि न हुआ त घटि कंहिं बि सूरत में न हुआ। रिथा सॼी जदीद, पर उन में रिवायती अरबी फ़न तामीर जा इशारा हुआ। दीवारुनि ते कैलीग्राफी या चिटसाली या किथे किथे नंढड़ा नंढड़ा वंग उन्हनि इमारतुनि खे मक़ामी रंग ॾेई रहिया हुआ। उन्हनि इमारतुनि जी रिथा सिटा तोड़े अॾावत ज़रूरु ग़ैर अरबनि कई हूंदी, पर उन्हनि में ख़ूबसूरतीअ सां अरबी सकाफ़त जी मिलावट करणु ऐं एॾी सूंहं सोभिया भरणु कमाल जो कमु आहे। जिते उहे शॉपिंग सेंटर ख़तमु थिया उते शाही फुआरा आहिनि। हिननि ऋण पट वारनि रियासतुनि में जिते पाणी ॻोल्हियो बि न लभे उते फुहारा आम जाम आहिनि। ही फुहारा बि रंगनि ऐं रोशनियुनि जूं वहंदड़ धाराऊं हुआ। श्याम ऐं मोती ऐं अहिड़ो ख़ूबसूरत निज़ारो श्याम मोती ऐं मां मिलंदासीं ऐं अहिड़नि हसीन निज़ारनि जे विच में उहा ॻाल्हि तसवर में ई कोन हुई। उन राति गोप जे घर में दावत हुई। शारजा खां मोटी सिधो गोप जे घर आयासीं। गोप जो घर ख़ुलूस जे खुमार सां भरियल घर, गोप जे दिलि उन दंग वांगुरु आहे जंहिंखे ख़ाली न करे सघिजे। संदसि कुर्ब दीवाननि खे फरज़ानू ऐं फरज़ाननि खे दीवानू करे छॾे। दोस्तनि चयो त संदसि हथु ॻोरो आहे। वाक़ई हू पाण बि ॻोरो आहे, संदसि प्यार बि ॻोरो आहे। गोप जे घर पहुची मूं सोचियो त मोहीअ जी जिंद आज़ादु करियां, जंहिंखे माचिस न हुअण जी नज़रिए ज़रूरत हेठि पाण सां ॿधी रखियो हुअमि। शारजा में बि माचिस वठणु न ॾिनऊं, चयऊं घर हलो। खोड़ माचिस, सॼो वक़्तु वीचारो मोही मूंसां ॿधो वेठो रहियो। लाइटर जे मालिक हुजण जे ॾोह में मूं गोप खे चयो, यार हाणे माचिस खणी अचु त वीचारे मोहीअ जी जिंद आज़ादु थिए। गोप अंदरि वियो ऐं ॿाहिरि आयो त माचिस बदिरां हिकु किताब मुंहिंजे हथ में ॾिनई। मूं किताब जो नालो पढ़ियो। नालो हो माचिस काथे आहे ऐं लेखक हो एम कुमल। दोस्तनि उन ॻाल्हि ते वॾा टहक ॾिना ऐं पोइ गोप मूंखे माचिस ॾिनो। उहो किताब मां यादगार तौरु हिते खणी आयो आहियां। खाधो पीतो बि हलियो पिए, कचहरी बि हली पए। वंदना गोप जी श्रीमतीअ जे हथ शीरी हुई। संदसि कुर्ब हो गोप जे हथ जो कमाल हो, जो कला ऐं कमर, मां ऐं मोती, श्याम ऐं रूपा, मोहन जी घरवारी ऐं अता सभु मूड में अची वियासीं। शाइरीअ जो दौरु शुरू थियो। श्याम जा शेर हल्को मिठो प्यारो लहजो, ॼणु भेज भेनीअ वेल, हल्की वणंदड़ रोशनी, ॼणु राबेलनि ते माक फुड़ा। मोतीअ जी शाइरी ॼणु सावण जी हल्की बूंद, ॼणु सिप में सचो मोती, ॼणु रिण ते रिमझिम। मोहीअ जा शेर नई कविता, नयूं तशबीहूं, ॼणु अॼुकल्ह जे दौर जूं पेचीदगियूं, ॼणु घिटियुनि में जाम थियल ट्रैफिक। हुन महफ़िल में कला, कमर ऐं मुंहिंजे बारे में हिकु तासुरु पढ़ियो। कला मुख़्तसर अरसे में असांजी दोस्ती अंडरस्टैंडिंग तोड़े मुंहिंजी बदमाशियुनि ऐं शरारतुनि खे परूड़े वञण में कमाल कयो आहे। केॾी न सियाणी आहे। कला जे तासर में उन्हनि सभिनी शयुनि जो ज़िक्र हो। केॾी न तेज़ शार्प आहे कला। ऐं आख़िर में गोप कुमल पंहिंजी कथा खणी आयो। हीअ मशहूरु शाइरनि जी शाइरीअ जे मजमूअनि खे हिकु ख़ासि नज़र सां ॾिसी उन्हनि ते मज़ाहिया नमूने में तनक़ीद ऐं तबसरो कंदो आहे। जीअं अर्जन हासद जो मजमूओ आहे मेरो सिज। गोप लिखियो आहे, मेरो सिज धोबीअ जे नज़र में। पोइ हू हासद जा उहे शेर खणे थो जंहिंजो वास्तो धोबीअ जे धंधे सां आहे ऐं धोबीअ जी मुनासिबत सां उन्हनि ते तबसरो कंदो थो वञे। ईअं थो लॻे ॼणु हासद उहे शेर लिखिया ई धोबीअ लाइ आहिनि। घणी कोशिशि कईसीं त गोप जे उन ईजाद कयल सिन्फ़ खे को नालो ॾियूं, पर ॻाल्हि उते जो उते रही। हिकु नालो तनक़ीदी कार्टून मुनासिब नज़र आयो, पर ठहकंदड़ न। अता थोरो ॻाल्हाईंदो आहे ऐं घणो सोचींदो आहे। संदसि वसी दिलि सिंध जे प्यार सां टिमटार आहे। संदसि दिमाग़ सदाईं सिंध जे बहितरीअ लाइ सोचींदो रहंदो आहे। सबा जो सुलक्षणू ऐं कुर्बाइतो अता। ॿिए ॾींहुं सुबुह सां श्याम असांजे कमरे में आयो। उन ॾींहुं कमर जो शॉपिंग जो प्रोग्राम हो। मूं ऐं श्याम ॻाल्हि ॿोल्हि शुरू कई। कमर चयो, तव्हां क़िस्मत सां मिलिया आहियो। भले हिक ॿिए सां भरपूर नमूने में ॻाल्हियूं करियो। मां तव्हांजो वक़्तु ख़राबु न कंदसि। तव्हां भली उते ई होटल जे कमरे में वेठा हुजो। असांखे भला ॿियो छा खपे। दोस्तनि सां कचहरियूं करण त आयो हुयुसि। वांदकाई हुजे ऐं उन वक़्तु नारायण श्याम आॾो हुजे, उन खां वधीक ख़ुशकिस्मती छा हूंदी।
मूंखे कमर जो प्यार भरियो साथ न मिले हा त मां अदबी खेत्र में एतिरो कुझु न करे सघां। संदसि साथ प्यार भरियो बि आहे त सम्झ भरियो बि। इनखे मूं वांगुरु सिंध सां प्यार आहे ऐं मुंहिंजी अदबी ज़िंदगीअ जो ओनो। अदबी कमु करण लाइ हमेशह हिमथाईंदी रही आहे ऐं उन लाइ बहितर खां बहितर माहौल मुहैया करे ॾींदी रही आहे। हलंदड़